हेलो अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग दोस्तों मैं आहियां मोहम्मद याकूब ऐं मां यूट्यूब ते ही नओं चैनल खोलियो आहे जंहिंमें मां एस्ट्रोनॉमी ऐं साइंस ऐं फिज़िक्स सां रिलेटेड वीडियोस ठाहींदुसि ऐं उहो बि तव्हांजी पंहिंजी सिंधी लैंग्वेज में छाजे कारण त मूं ॾिठो आहे त सिंध में काफ़ी माण्हू मतिलबु कि इन्हनि सब्जेक्टनि ते वीडियो ठाहिण खां लराइनि था छाकाणि त पहिरीं ॻाल्हि त सिंधी माण्हू इन्हनि खे ॾिसनि कोन था ऐं उन खां अलावा ॿियूं घणियूं वजहूं थी सघनि थियूं लेकिन हिन मां चैनल ते सिर्फ़ु एस्ट्रोनॉमी साइंस ऐं फिज़िक्स सां रिलेटेड वीडियोस ठाहींदुसि उन खां अलावा असां मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि इंटरव्यू वठंदासीं जेके मतिलबु कि इन फील्ड सां रिलेटेड आहिनि त मां इन जे करे सिंधीअ में वीडियोस ठाहिण जो मतिलबु कि हिकिड़ो चइबो आहे त मां इन करे चयुसि छाकाणि त मूं नेट ते सर्च कयो त 47 मिलियन जेके आहिनि असांजी पॉपुलेशन आहे सिंध जी मां जो 47 मां असांजा 1 मिलियन माण्हू त पढ़ियल लिखियल हूंदा ऐं मां हिन चैनल ते इन साइंस जे रिलेटेड सभिनी टॉपिकनि खे तमामु ईज़ी तरीक़े सां आसान तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कंदुसि त महिरबानी हीअ चैनल पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे फैमिली मेम्बरनि सां ज़रूरु शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा लाइक कंदा उन खां अलावा मां कुझु पंहिंजे बैकग्राउंड में पंहिंजे फेवरेट साइंटिस्ट जो कुझु इंट्रोडक्शन कराईंदुसि कोपरनिकस फादर ऑफ एस्ट्रोनॉमी असांजो फादर ऑफ साइंस गिलेलो गिलेली एंड कार्ल सैगन तव्हां हिनखे ज़रूरु सुञाणींदा हूंदो नील डिग्रेस टाइसन जीअं असांजी हाणे कॉस्मोस ठाही तव्हां हिनखे ज़रूरु सुञाणींदा हूंदो ऐं असांजो स्टीफन हॉकिंग तव्हां हिनखे बि ज़रूरु सुञाणींदा हूंदो हीउ मुंहिंजो तमामु घणो माना मूंखे इंस्पायर कंदड़ साइंटिस्ट आहे जंहिंमें असांजो कार्ल सैगन बि आहे मुंहिंजे फेवरेट साइंटिस्ट जी त इंट्रोडक्शन जी कराइण जी ज़रूरत ई न आहे हिनखे तव्हां पहिरियां ई सुञाणींदा हूंदव अल्बर्ट ई आइंस्टाइन त दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हुयो त मां हिन पंहिंजे चैनल ते सिंधीअ में साइंस सां रिलेटेड एस्ट्रोनॉमी सां रिलेटेड ऐं सौ बि जेकी इंफॉर्मेशन हूंदी उहा बुक्स मां वरितलु हूंदी त महिरबानी करे हिन चैनल खे सपोर्ट कंदा